जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं चकर वारे सूं में। त असीं भाऊ खां हाल वठंदासीं। छा मसइलो आहे? जी साईं, छा नालो आहे तव्हांजो? सही मुंहिंजो नालो ज़मीर हुसैन आहे, मंगनी जो पाण ॻोठ चकर वारे ते नाश आहियां। जी जी। मुंहिंजी घरवारी वॾेरो हबीबुल्ला मंगनी जो टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन सरेआम मुंहिंजी घरवारी विहारी वेठो आहे। जी। मां अॼु अलाह जो किताब खणी सोशल मीडिया ते पहुतो आहियां। अचे पंहिंजे घर में मुंहिंजो तव्हां हे घर ॾिसो सॼो बर्बाद करे मुंहिंजा 4 ॿार ॿ न्याणियूं 2 पुट उहो ने समेत घरवारी समेत वठी ऐं हिमोदा मूंखे जॻह वठी ऐं उते पाण विहारे वेठो आहे। मां अपील थो कयां पीर जावेद अली शाह जीलानी खे, एजाज़ अहमद खोड़ो साहब असांजो टाउन जो चेयरमैन आहे। मां उनखे बि रिक्वेस्ट थो कयां त हिन अलाह जे किताब ते मूंसां अहिड़ी ज़्यादती हिन छो कई आहे। हिन केतिरा असांजे चकर वारा मसइला औरताना कनि वोट वठी असां बचनि तहफ़ुज़ त ॾियणो त ठहियो, पर रहंदो असांजे बचनि खे सरेआम लॼा लुट पियो थो करे। हे पाड़े जो ज़िमीदार ऐं वाइस चेयरमैन पीपुल्स पार्टी जो आला अख़्तियारनि खे मुंहिंजी अपील आहे। सैयद जावेद अली शाह जीलानी, पीर फहद शाह जीलानी ऐं साईं फज़ल अली शाह जीलानी, सैयद जुगना साईं ऐं एजाज़ अहमद खोड़े साहब खे मां इहे रिक्वेस्ट थो कयां हिन क़ुर जे मुआबिक़ त मूंसां मदद कर। मुंहिंजी सरेआम घरवारी विहारे वेठो आहे। मुंहिंजो इंसाफ़ न थींदो त मां पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। इहो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे। ख़ासि करे हीअ पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। हिननि खे ॿचिड़ा न्याणियूं कुर्बानी करे वोट ॾियूं, वोट वठियूं हलिया वञनि। 5 सालनि खां पोइ वरी असांखे पादर भिड़िया रखिया अथनि। उहे असांखे पादर बि हणंदा, वरी असांखां वोट वठंदा। हिकिड़ी असां साता बिरादरी जी हिकिड़ी संभवा बिरादरी ठही आहे, जेके चवंदा असां साता क़ौम ऐं मंगनी जा क़ौम खे पाण में इतिहाद में मुतमिन कंदासीं, के मसाला मिसाल हूंदा उहे ख़तमु कंदासीं। उन्हनि चङनि मुड़ुसनि खे उस्ताद मसूद साते खे बि मां इहा अपील कई आहे ऐं सोढल खान साते खे बि मां इहा अपील कई आहे। मंज़ूर साहब आहे सखर जो, उनखे बि मां अपील कया। मुंहिंजो अज़ालो हिमत कंहिं बि मुंहिंजी हाणे जवाबु मूंखे कोन पेश कयो आहे। हाजी गुलाम अब्बास राजपूत साहब खे बि मां इहा अपील खणी वियुसि। उन बि चयो त मां तुंहिंजो अज़ालो इहो कंदुसि। उन बि मूंखे को मौक़ो बि हिमत पेश कोन आयो आहे। मुंहिंजी ज़ाल सरेआम हिंगोजा शहर में विहारी वेठा वॾेरो हबीबुल्ला वाइस चेयरमैन टाउन कमेटी सूबे पीपुल्स पार्टी जो वाइस चेयरमैन आहे। मां इहा रिक्वेस्ट थो कयां हिन ॿिन्ही ॼाणनि जे सरदार जे सदके त मुंहिंजो घर तव्हां ॾिसो त सॼो बर्बाद करे, जंहिंजे घर में 2 न्याणियूं 2 पुट ऐं हुनजी घरवारी निकिती हली वई आहे त उनजो अज़ारो छा थींदो। मां इहा रिक्वेस्ट कई आहे वज़ीर आला सिंध खे, मुराद अली शाह खे, बिलाल भुट्टे खे। मुंहिंजी अपील आहे त मां मिसकिन सां मुंहिंजो अज़ालो कयो वञे। मुंहिंजो सॼो घर बर्बाद करण वारो वाइस चेयरमैन टाउन कमेटी सूबे जो वॾेरो हबीबुल्ला मंगने जो मां अपील थो कयां। मां पंहिंजे क़ौम वारनि खे बि अपील कयां। हिन महिल ताईं उहे बि मुंहिंजी का इंसाफ़ उन्हनि कोन कयो आहे। उहे बि रहंदड़ वहशीअ सां मददूं था कनि। मुंहिंजी इंटरफेयर कंहिं बि हिमत ताईं मूंसां मदद कंहिं बि मोड़ ते कंहिं न कई आहे। मां इहा अपील थो कयां, मां इहा रिक्वेस्ट गुज़ारिश थो कयां साहबी बिरादरनि खे बि। मां हे इस्म जो अलाह जो वेठां त जे साहबी भाइर असांजा असांजे इलाइक़े में न हुजनि त असांजे बचनि सां सरेआम लॼा लुट थी वेंदी। साहबी बिरादरी पंहिंजे सची माउ जा पुट हूंदा, सचे पीउ जा पुट हूंदा त हिन क़ुर जे मुआबिक़ मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी मदद कई वञे। मां इहो रिक्वेस्ट थो कयां साहबी बिरादरनि खे त इहे अवाम जे भलाईअ में सॼो ॼाणो कमु कंदा रहा अथनि। मां उन्हनि खे बि अलाह जो किताब थो विझां त मूंसां मदद कई वञे, हिन वहशीअ ते केस दाख़िल कयो वञे, हिन वहशीअ खां पुछाणो कयो वञे त तूं पाड़े जे बचनि सां केतिरो ज़्यादती निशानियूं बणाए।